अस्सलाम वालेकुम। अॼु आहे जुमो ऐं मैं चोली ऐं 11 थिया आहिनि। हिन महिल व्लॉग जी इब्तिदा थी कयां ऐं देरि सां इन करे थी कयां जो मां सुबुह जो ॿीहर सुम्ही पई हुयमि, काफ़ी देरि सां उथियमि ऐं हाणे मां पंहिंजे लाइ नाश्तो ठाहियो, खाई पी ऐं हाणे मां आई आहियां तव्हां सां राब्ते में। सोचमि त हितां ॿाहिरां खां ई इब्तिदा कयां ऐं एॾो मज़ो ईंदो आहे जॾहिं ही मथां बोगनवेलिया जा गुल हे वाइट ऐं पिंक हवा में किरंदा आहिनि त ॾाढा सुहिणा लॻंदा आहिनि। छा कंदमि अॼु सॼे ॾींहं में ख़बर नथी पए। अॼु लाइव मुंहिंजो न थींदो त मूंखे माने अजीब अजीब थो लॻे, ॼण ख़ाली थो लॻे फ्राइडे, पर ठीकु आहे छो त ईद जो ॿियो ॾींहुं आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे हर को मसरूफ़ हूंदो, कुझु मां बि रिलैक्स थियणु चाहियां थी, पंहिंजे हिसाब सां टाइम गुज़ारणु चाहियां थी। छा कंदमि उहो कुझु आइडिया न आहे मूंखे त छा शेयर करिणो आहे, पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे सॼो ॾींहुं जीअं बि गुज़ारिबो त कुझु त शेयर कबो। सो फ़िलहालु आयमि ॿाहिरि त मूं चयो पहिरीं मां पंहिंजे हिननि प्लांट्स खे ॾिसी वठां, छो त हिननि खे ॾिठे बग़ैर तव्हां सभिनी खे ख़बर आहे त मुंहिंजो गुज़ारो न थींदो आहे। सो हिननि में कुझु पन बि थी विया आहिनि सुकल, हिननि जी सफ़ाई बि करणी आहे। हिन जो नओं पन खुलियो आहे ऐं ॿियो पन वरी अंदरां ई निकिरी पियो। सो हलां थी अंदरि, ख़बर न आहे छा कंदमि। ऐं मंझंदि जो लंच में कुझु स्पेशल डिश ठाहिणी आहे मूंखे, उहा मुंहिंजे बाबा जी रेसिपी आहे ऐं बादामियुनि वारो चिकन ठाहींदा आहियूं असां। मूंखे अलाए छो ईद इन डिश खां सवाइ लॻंदो न आहे कंप्लीट आहे। सो भले असां ॿ ॼणियूं आहियूं लंच में, कोई अची वियो त ॿी ॻाल्हि आहे, पर पोइ बि मां उहो थोरी स्पेशल उहा डिश ज़रूरु ठाहींदमि। त मूंखे जे असां नंढे हूंदे खां इहो ॾिठो आहे त ईद ते इहा डिश ज़रूरु पचंदी असांजे घर में, ऐं इहा सिखी बि अम्मा बि बाबा खां सिखी इहा रेसिपी, ऐं मां बि बाबा खां ई अम्मा खां ई सिखी। सो अॼु मां उहो चिकन पचाईंदमि वाइट बादामियुनि वारो। उन जी रेसिपी मुंहिंजे चैनल ते मौजूदु आहे, पहिरीं मां ठाहे चुकी आहियां, त कुझु इहो थोरो एहतमाम थींदो। ऐं हलूं था अंदरि, ॾिसां थी त ॿियो मां छा थी करे सघां। हिन महिल टीवी हले थी, असां हलंदे फिरंदे कमु कंदे ईद वारा ड्रामा बि इंजॉय था कयूं। चिकन मां हिते कढी रखियो आहे ऐं बादाम भिॼाया अथमि, जेसि ताईं लंच टाइम थींदो त सुठा भुॼी वेंदा ऐं डीफ्रॉस्ट थी वेंदो चिकन, त अची पोइ पचाईंदसि। मां अची वई आहियां अंदरि कमरे में ऐं अॼु चाहियां थी त कुझु मां पंहिंजा कपिड़ा जेके आहिनि कटिंग करे रखां त जीअं उहे मूंखे सिबण में आसानी थिए। पियो एॾो ढेर जमा थी वियो आहे ऐं टेलर खे इन करे नथी ॾियां जो मां उअं ई हर वक़्तु घर में वेठी आहियां त टेलर खे ॾेई छा कयां। हे सभु श्रिंक थियल आहिनि त तंहिंजे करे मां सोचां थी त अॼु मां हिननि जी कटिंग कयां। माशाल्लाह ज़बरदस्त। सो ॾाढा सारा कपिड़ा आहिनि सिबण जे लाइ इलाही, हाणे कोशिशि कंदमि त इहो अॼु खां कमु जेको आहे मां शुरू कयां। हिकिड़ो हे ग्रे सूट कढियो अथमि, हिकिड़ो हे आहे हे सूट कढियो आहे, हिकिड़ो हे ग्रीन आहे, हिकिड़ो हे ब्लैक एंड वाइट आहे, हिकिड़ो हे लाइट स्किन कलर जो आहे। सो हाणे 1 2 3 4 5 फ़िलहालु 5 कढिया अथमि सिबण जे लाइ। ऐं यकीन कयो त जॾहिं 5 सिबजंदा त पहिरियों वारनि मां ज़रूरु 5 जेके आहिनि मां उहे कढी छॾींदमि, इहो मुंहिंजो रूल आहे। सो ॾिसूं था त हाणे मां हिननि मां अॼु केतिरा थी कटिंग करे सघां। फ़िलहालु इहे कढिया आहिनि, कुझु कटिंग कई अथमि, ज़ाहिरा सॼी त पॉसिबल न आहे। हिकिड़ो सूट कटियो आहे, हिकिड़ी शर्ट कटी आहे, ऐं हाणे जेको आहे तक़रीबन मुनो 1 थियो आहे त मां वेंदमि विंझण। जुमो आहे, नमाज़ क़ुरान जो एहतमाम करिणो आहे ऐं उनखां पोइ वरी लंच ठाहींदमि, उनखां पोइ तव्हां सां मिलंदासीं। सो हलूं था हाणे जुमे जी तयारीअ लाइ। 1:15 थियो आहे ऐं मां पढ़ंदमि पहिरियों क़ुरान शरीफ़, विंझी सिंझी अची वियमि। बसि तव्हां सां शेयर करण जे लाइ जेको आहे ॻाल्हि थी कयां ऐं तव्हांखे आइडिया ॾियण लाइ। प्लीज़ इन खे कुझु नेगेटिव न सम्झिजो त मां वॾाई थी कयां या न। सो मां हमेशह पाण सां रखंदी आहियां हीउ हिकिड़ो नंढिड़ो पैड आहे, राइटिंग पैड ऐं पेन। जंहिं महिल बि मां तर्जुमे सां क़ुरान शरीफ़ पढ़ंदी आहियां त मां तव्हां सां कुझु नंढियूं नंढियूं सूरतुनि जा तर्जुमा, आयतुनि जा तर्जुमा शेयर बि कया आहिनि। सो मां इहे हिन में लिखंदी वेंदी आहियां, जेके मुंहिंजी दिलि सां लॻंदा आहिनि, जेके असांजी रोज़मर्रा ज़िंदगीअ लाइ इंतिहाई ज़रूरी आहिनि, त उहे मां सभु जेके आहिनि तव्हां सां शेयर कंदी आहियां। त मां अॼु वरी जेको आहे तर्जुमे सां क़ुरान शरीफ़ शुरू कंदमि, त मां हिकु दफ़ो ॿीहर पाण सां गॾु पेन ऐं हीअ पैड खणी वेठी आहियां, त जेके जेके मूंखे लिखणा हूंदा आयतुनि जा तर्जुमा उहे मां हिन में लिखंदी वेंदमि। ऐं क़ुरान जो हक़ इहो ई आहे त घटि में घटि उनखे सम्झी पढ़ो ऐं उन मां कुझु पिरायो। मां कोशिशि कयां थी पंहिंजे वस आहिर तव्हां सां इहो आइडिया इन लाइ थी शेयर कयां
त जीअं कंहिं ॿिए खे बि इहा ॻाल्हि सम्झ में अचे त उहो बि ईअं करण जी कोशिशि करे। असां शेयर थी करणु चाहियां, क़ुर शरीफ़ पढ़ी वरितो अथमि अल्हम्दुलिल्लाह, सूरह कहफ़ पढ़ियमि, तर्जुमो जा कुझु रुकू पढ़ियमि। त मां हमेशह पंहिंजे ॻाल्हियुनि में मिसाल ॾींदी आहियां बार बार त असां ज़मीन ते अलाह जा नाइब आहियूं, इंसान ज़मीन ते अलाह जो नाइब आहे। त हीअ जेको आहे सूरह बक़रा में आयत नंबर 29 में अलाह साईं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मुखातिब करे चए थो त ए पैगंबर, जॾहिं तुंहिंजे पालणहार मलाइकनि खे चयो त आउं ज़मीन में हिकु नाइब मुक़ररु करण वारो आहियां, यानी इहो हज़रत आदम अलैहिस्सलाम जे लाइ थो ॻाल्हाइजे। त इहो मां सिर्फ़ु इन लाइ रेफरेंस जे लाइ मां हिते नोट कयो आहे त जेकॾहिं कंहिंखे हुजे त भई इहो किथे लिखियलु आहे त इंसानु जेको अलाह जो नाइब आहे, त इहो क़ुर शरीफ़ में सूरह बक़रा आयत नंबर 29 में 29 में लिखियलु आहे। ऐं मां हेठि ब्रैकेट में पंहिंजे तरफ़ां लिखियो आहे त हिन आयत में वाज़े आहे त इंसानु ज़मीन ते अलाह जो नाइब आहे। सो जेको असां ॻाल्हायूं बि अथा पंहिंजी रोज़मर्रा ज़िंदगीअ में, त उहो बि ईअं न आहे त कोई पंहिंजे तरफ़ां थी मां ॻाल्हायां। मां कोशिशि कंदी आहियां तव्हां ताईं जेके ॻाल्हियूं पहुचायां उहे कन्फर्म हुजनि ऐं ऑथेंटिक हुजनि, त मां तव्हां सां उहा ॻाल्हि कयां, न त मां अहिड़ी ॻाल्हि कॾहिं बि न कंदी आहियां। सो इहो ज़रूरी आहे त असां पढ़ूं ऐं सम्झूं। हिन मां ॾिसो त इंसान जी अहमियत ऐं उन जी जेका हैसियत आहे उहा केॾी वाज़े थी थिए। थोरो सोचो, गौर कयो त असां अलाह जा असिस्टेंट आहियूं, अलाह जा नाइब आहियूं धरतीअ ते, त कंहिं तरह जो को ग़लति कमु, को बुरो कमु करणु असांखे जुगाए नथो कॾहिं बि। अल्हम्दुलिल्लाह नमाज़ क़ुर पढ़ी वरितो। उनखां पहिरियों मां इहे सूट हिकिड़ो भिॼाए वई हुअमि पाणीअ में, त उहो हाणे अचे हिते सुकणो विधो अथमि। कोशिशि कंदमि वारे वारे सां, बसि हाणे मुंहिंजी स्पीड हूंदी, पूरी कोशिशि हूंदी त मां पंहिंजा कपिड़ा सिबी पूरा कयां। उनखां पोइ मूंखे हादिया ऐं राजीअ जा बि इलाही सारा सिबणा आहिनि। बसि इहो मुंहिंजो शौक़ु आहे, मुंहिंजी दिलि थी चए। सो हलूं था अंदरि ऐं हिते मूंखे लंच जी तयारी करणी आहे। सुराण ऑलरेडी जेको आहे बसर कटे थी, ॾिसूं छा छा थी वियो आहे हिते ऐं छा मूंखे करिणो आहे। बादामियूं मां छिले छॾियूं, इहे हाणे बिल्कुलु सन्हियूं कटिबियूं, हुन में अदरक थूम विझी रखी आहे देॻड़ीअ में, बसर सुराण कटे रखिया। चिकन पहिरियों खां मुंहिंजो निकितल हुयो, डिफ्रॉस्ट थी वियो आहे चङी तरह सां। सो हाणे मां कंदमि लंच जी तयारी। मुंहिंजो मज़ेदार बादाम वारो चिकन रेडी आहे। हाणे मां पचाईंदमि मानी, त मानी पचाइण जी तयारी थी कयां। उनखां पोइ असां लंच कंदासीं। तक़रीबन 2:15 थी विया आहिनि। लंच देरि सां था कयूं छो त असां नाश्तो बि देरि सां कयोसीं, तंहिंजे करे। उनखां पोइ मां कंदमि रेस्ट। पोइ छा कंदमि उहो पोइ जॾहिं कंदमि त तव्हां सां शेयर कंदमि, ठीकु आहे। सो हाणे असां लंच इंजॉय कंदासीं। मुंहिंजो फेवरेट बोर्ड, मुंहिंजे बाबा ऐं अम्मा जी रेसिपी। टिपेरी जी नमाज़ पढ़ी वरिती आहे, छह थियण वारा आहिनि हाणे तक़रीबन। ऐं पंहिंजी सिलाई खां पहिरियों इहे सुराण जा रवा आहिनि जिन जूं मूंखे ओटियूं वराइणियूं आहिनि। छो त हूअं त मां बाज़ार मां पीको कराईंदी आहियां, पंहिंजा रवा बि सुराण जा रवा बि, पर हिन दफ़े जेको असां बाज़ारि सफ़ा नथा वञूं त हिन जा कपिड़ा हुया। वरी कुझु ॾींहंनि खां पोइ स्कूल खुलंदसि त हिनखे नवां कपिड़ा खपंदा, त मूं चयोमांसि त मां तोखे हिननि जूं ओटियूं वराए थी ॾियां। सो हाणे त मां पंहिंजी सिलाई जे कॉर्नर में अची वई आहियां ऐं हिते सभिनी खां पहिरियों मां इहो कमु कंदसि। 6:30 थिया आहिनि ऐं मां सुराण जा 5 रवा जेके आहिनि हिननि जूं ओटियूं वराए छॾियूं। हूअं त ख़ैरु हिननि में एॾो कमु न हो, पर इहो जो धागा हिननि जा बार बार मैचिंग में जेके आहिनि न, मूंखे चेंज पिया करणा पवनि, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे त हुन में थोरो टाइम लॻो, मैचिंग धागनि जे करे। ऐं हाणे जेको आहे मूंखे प्लांट्स खे पाणी ॾियणो आहे। प्लांट्स खे पाणी ॾेई आयमि ऐं हाणे सांझे जी बांग अचण में कुझु मिंट बाक़ी आहिनि, 5-7 मिंट हूंदा। मूं सोचियो तव्हां सां ॻाल्हियूं करे वठां। सभिनी खां पहिरियों त कल्ह ईद जे ॾींहुं मुंहिंजा 6000 सब्सक्राइबर्स पूरा थिया। थैंक यू सो मच, तव्हां सभिनीनि जी वॾी महिरबानी। 6000 सब्सक्राइबर्स, 6000 दफ़ा थैंक्स। ऐं तव्हांजो सभिनी जो ताउन आहे, पसंदि कयो था, ॾिसो था मुंहिंजी वीडियोज़ ऐं सब्सक्राइब कयो था मुंहिंजो चैनल, त मुंहिंजी दिलि वॾी थी थिए ऐं मूंखे कमु करण जो अॻियां जेको आहे शौक़ु वधे थो। ऐं जेको बि आहे मां तव्हां सां शेयर कयां थी, मां ज़िंदगी कीअं गुज़ारियां थी, मां पंहिंजे तजुर्बनि मां छा सिखियो आहे, मुंहिंजियूं फीलिंग्स कहिड़ियूं आहिनि, मां छा पढ़ंदी आहियां, छा ॾिसंदी आहियां, छा छा ईंदो आहे मूंखे, उहो सभु मां तव्हां सां शेयर कंदी रहां थी। ऐं तव्हां खां इहा उमेदु रखां थी त मुंहिंजी वीडियोज़ खे शेयर कयो। ऐं जेके तव्हांजा फैमिली ऐं फ्रेंड्स आहिनि, जेके बि स्पेशली सिंधी आहिनि, उन्हनि खे तव्हां ज़रूरु जेको आहे चओ त मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कर। छो त सिंधी चैनल खे अगरि सिंधी सपोर्ट न कंदा त पोइ केरु कंदो, ॿी कंहिं ॿोली वारो त न ॾिसंदो। त मूंखे पंहिंजनि जी सपोर्ट खपे, त जीअं मां घणे खां घणो अञा बि जोश ऐं जज़्बे सां कमु कयां। ऐं हाणे जीअं त रमज़ान ख़तमु थी चुको आहे, अॼु खां मां थोरी सिलाई कटिंग शुरू कई, थोरी घणी सिलाई कई, त रोज़ानो कुझु न कुझु मां ईअं ऐड कंदी रहंदमि, को हुनुरु, को
कंहिं बि क़िस्म जो क्राफ्ट, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं ॿियूं बि वीडियोज़, नंढियूं नंढियूं शॉर्ट्स, मां सभु शेयर कंदमि इंशाअल्लाह। सो मां ॾाढी ख़ुशि आहियां। तव्हां सभिनी जो ताउन न हुजे त मां कुझु बि न करे सघां। अकेले मां सभु कुझु कंदी रहां, कोई ॾिसण वारो न हुजे त मुंहिंजो कमु कंहिं कम जो न आहे। पर तव्हां सभु ॾिसो था, एप्रिशिएट कयो था, पसंदि कयो था, त मूंखे मज़ो थो अचे। ऐं मां चाहे कॾहिं कॾहिं तंग बि थींदी आहियां, मां चवंदी आहियां छो लाइफ शेयर कयां ॿियनि सां। पोइ मां चवंदी आहियां न, अगरि मां कुझु पिरायो आहे ज़िंदगीअ में, कुझु सिखियो आहे हेॾी सारी उमिरि में, के तजुर्बा कया आहिनि, के मुशाहिदा कया आहिनि, त उन्हनि मां कुझु न कुझु ॿियनि खे फ़ाइदो पहुचणु घुरिजे। केरु केतिरो फ़ाइदो थो वठे उहो त हाणे तव्हां ई ॿुधाए सघंदव। मूंखे तव्हांजा कमेंट्स खपनि ज़रूरु। 6000 सब्सक्राइबर्स हुजण ते, ऐं मूंखे तव्हां सभिनीनि जो कोऑपरेशन खपे। मुंहिंजो वीडियोज़ शेयर कयो ऐं घणे खां घणे पंहिंजे फ्रेंड्स खे इनवाइट कयो त मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कनि। ऐं मूंखे इहो बि ज़रूरु ॿुधायो त तव्हां कहिड़े क़िस्म जूं वीडियोज़ वधीक ॾिसणु पसंदि था कयो। छा ही मुंहिंजा डेली लाइफ जा व्लॉग्स तव्हांखे वधीक था वणनि, या जेके कुकिंग जूं वीडियोज़ आहिनि, क्राफ्ट जूं वीडियोज़ आहिनि डिफरेंट क़िस्मनि जूं, या गार्डनिंग आहे, होम डेकोर आहे, त इहो तव्हां मूंखे ज़रूरु ॿुधाईंदा अचो त कहिड़े क़िस्म जूं वीडियोज़ तव्हां ॾिसणु पसंदि कंदव, त जीअं मूंखे आसानी थी वेंदी त मां उन क़िस्म जूं वीडियोज़ वधीक ठाहियां। ऐं जेतिरो मूं ऑब्ज़र्व कयो आहे त मुंहिंजी ॿियनि वीडियोज़ खां वधीक मुंहिंजे डेली लाइफ व्लॉग्स ते वधीक व्यूज़ था अचनि। तंहिंजे करे मां रोज़ानो व्लॉग ठाहियां थी। पर पोइ बि मूंखे तव्हांजी सजेशन्स, तव्हांजा मशवरा, तव्हांजी सलाह जी ज़रूरत आहे। इन सां वॾो फ़र्क़ु पवंदो आहे। ऐं अलाह साईं सभिनी खे अक़ुलु ॾिनो आहे त कोई बि कंहिंखे बि गाइड करे सघे थो, कंहिंखे का सुठी सलाह मिली सघे थी ॿियनि खां। सो मूंखे बि इंतज़ारु आहे। तव्हां ज़रूरु प्लीज़ पंहिंजा कमेंट्स ॾिजो त कहिड़े क़िस्म जी वीडियोज़ मां घणियूं ठाहियां। ऐं उनखां अलावा ईद जो अॼु ॿियो ॾींहुं हो, पर ॾाढो सिंपली गुज़ारियोसीं असां, छो त रमज़ान शरीफ़ में रूटीन सफ़ा चेंज हूंदो आहे। ऐं हाणे रोज़ानो सॼे ॾींहं में जेके आहिनि आराम जो मौक़ो आहे, खाइण पीअण जो मौक़ो आहे, निंड बि पूरी थी वञे, त उनजो को असांखे ख़ासि फ़र्क़ु नथो पए। ऐं जेको कुझु मां अॼु जे ॾींहं में कयो सभु तव्हां सां शेयर कयो आहे। मूंखे उमेदु आहे अॼु जो व्लॉग तव्हांखे वणंदो। थैंक्स अगेन 6000 सब्सक्राइबर्स। तव्हां सभिनीनि जी वॾी वॾी महिरबानी। मुंहिंजे तरफ़ां इलाही सारियूं दुआऊं, इलाही सारो प्यार। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सलामत हुजो। इंशाअल्लाह ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह।